पीटीआई छॾींदड़ वधीक 3 अॻवाननि पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान करे छॾियो। लाहौर में देरो जमाए वेठल अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी खे सेंट्रल पंजाब मां पीपल्स पार्टी में शामिल थियण जी ख़्वाहिश रखंदड़ वधीक 30 अॻवाननि जी लिस्ट पेश। बिलावल हाउस में आसिफ अली ज़रदारी सां पीपल्स पार्टी सेंट्रल पंजाब जे उहिदेदारनि जी मुलाक़ात दौरान तंज़ीमी मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। NA 74 गुजरावाला मां चौधरी अली अशरफ वड़ाइच, जलालपुर भटिया जो चौधरी अंसर ऐं PP 58 गुजरावाला मां चौधरी हारिस मीरा पीपल्स पार्टी में शामिल थियण जो ऐलान कयो। सीनियर सियासतदान जहांगीर तरीन ग्रुप जी नई पार्टी लाइ ॿ इम्कानी नाला साम्हूं अची विया। तरीन ग्रुप पारां अवाम दोस्त पार्टी ऐं पाकिस्तान इंसाफ पार्टी जा नाला तजवीज़। तरीन ग्रुप जे ज़रियनि मूजिब फ़िलहाल को नालो फाइनल नाहे थियो। मुशावरत जारी आहे। तरीन ग्रुप जे अॻवान नौमान लंगड़ियाल जो चवणु आहे त नई पार्टी ठाहिण सां गॾु कंहिं पार्टी में ज़िम थियण जो ऑप्शन बि मौजूदु आहे। जाली बर्तन जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही खे अॼु अदालत में पेश कयो वेंदो। एंटी करप्शन पंजाब असेंबलियुनि में जाली बर्तन वारे केस में चौधरी परवेज़ इलाही खे अदालत में पेश करे जिस्मानी रिमांड जी इस्तदा कंदी। लाहौर ऐं गुजरावाला जूं एंटी करप्शन जूं अदालतूं ॿिनि केसिस में परवेज़ इलाही खे बरी करे चुकियूं आहिनि। ॿिनि केसिस में बरी थियण बाद गुज़िरियल ॾींहुं 3 केस में परवेज़ इलाही खे गिरफ़्तार कयो वियो हो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान ऐं तुर्की विच में तारीख़ी पार्टनर सिस्टम बाबति ठाह सां नवां मौक़िया पैदा थींदा। ॿिन्ही मुल्कनि में ईंदड़ 3 सालनि ताईं ॿितरफ़ो वापार $5 अरब ताईं वधाइण जो टारगेट हासिल करणु को बि मसइलो न हूंदो। तुर्किया जे दौरे ते पतल वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तुर्क सदर रजब तय्यब उर्दुगान संदसि घरवारी ऐं वापारियुनि सां मुलाक़ातूं कयूं। मुलाक़ातुनि खां पोइ ट्वीट कंदे वज़ीर आज़म चयो त तुर्क वापारियुनि पाकिस्तान अंदरि कारोबार में दिलचस्पी ज़ाहिर कई आहे। ज़राअत, तवानाई, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी ऐं एॾावत जे शोबनि में सहकार वधाइण चाहियूं था। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात। मिठी, छाछरो, नंगर पार्कर, कशमोर ऐं उबावड़ो में वसकारो। मिठी में तेज़ बरसात दौरान खिवण किरण सबबि 3 बकरियूं ऐं 2 मोर सड़ी मरी विया। घोड़ाबारी वेझो 50 खां वधीक ॻोठनि खे वरछर सां मिलाईंदड़ पुल इंतिज़ामिया जी नाअहली सबबि ज़बून हाल बणिजी वई। मरमती कम न थियण सबबि रोड ते क़ाइम पुल में वॾा ॾार पइजी विया। हादसा रोज़ जो मामूल बणियल। ॻोठाणनि जो चवणु आहे त मुड़ी रोड जी पुल जो मरमती कम कराए सफ़री सहूलियतूं फराहम कयूं वञनि। ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी।